बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। RFI डिजिटल में मां आहियां ग़ुलाम मुजतबा जोखियो। नज़र विझूं था ख़ासि ख़बरुनि ते। पाकिस्तान जी फ़ौजी सलाहियत ख़िते में पंहिंजो रोब विहारे छॾियो आहे। ज़मीनी, हवाई ऐं बहरी क़ुवतुनि जी सलाहियत वक़्त सां गॾु मज़बूत थींदी पई वञे। तफ़सीली रिपोर्ट ॾिसो क्रिकेट जे मैदान ते। शाइक़ीन लाइ का सुठी ख़बर नाहे। साइम अयूब 6 हफ़्तनि लाइ क्रिकेट खां परे आहे। टेस्ट में साइम छा इंजर्ड थियो या पाकिस्तान वाइट वॉश करे वियो। ॾखण अफ्रीका 2-0 सां टेस्ट सीरीज़ खटे वरिती। साइम अयूब जी मौजूदा सूरत हाल ऐं उन जी बहितरीन कारकर्दगीअ ते ठहियल दस्तावेज़ी फिल्म बि तव्हां असांजे चैनल ते ॾिसी सघो था, पर उन खां अॻु चैनल खे सब्सक्राइब करण ऐं बेल आइकन खे दॿाइण न विसारींदा। ख़बरुनि ॾांहुं मोटी अचूं था। इसराइल शाम खे ग़ज़ा करण जी ज़िद में आहे। दिमश्क में केतिरा ई धमाका थिया, हथियारनि जो ज़ख़ीरो तबाह थी वियो। ग़ज़ा जे मौजूदा सूरत हाल ते बि उन खां मुख़्तलिफ़ नाहे। 50 फ़लस्तीनी शहीद जॾहिं त 75 ज़ख़्मी थियण जा इत्तला आहिनि। अचो त कैनेडा ॾांहुं हलो। ट्रंप जी धमकीअ ते ट्रूडो पार्टी जी क़यादत तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। नए वज़ीर आज़म जे फ़ैसिले ताईं उहिदे जूं ज़िम्मेवारियूं संभालींदो रहंदो। ऐं हाणे हलूं था ख़बरुनि जी तफ़सील वारे पासे। सभ खां पहिरीं ख़बर आहे पाकिस्तान जी फ़ौजी सलाहियत जे हवाले सां। पाकिस्तान जी फ़ौजी सलाहियत ख़िते में पंहिंजो रोब विहारे छॾियो आहे। पाक फ़ौज जी ताज़ी दिफ़ाई नुमाइश मुख़्तलिफ़ शोबनि में दुश्मन ते पंहिंजे दबदबे खे नुमायां करे छॾियो आहे। ज़मीनी, हवाई ऐं बहरी क़ुवतुनि जी सलाहियत वक़्त सां गॾु मज़बूत थी रही आहे। बहरी फ़ौज जे हवाले सां ईंदड़ 10 सालनि में जहाज़नि जो अंगु 50 ताईं वधायो वेंदो, जंहिंमें चीन, तुर्की ऐं रोमानिया जी शराकत सां 20 वॾा जंगी जहाज़ शामिल कया वेंदा। चीन जे जदीद हनकोर क्लास आबदोज़न, तुर्की खां हासिल कयल मिल्जियम क्लास कार्वेट्स ऐं मक़ामी तौर ते तयारु कयल जिना क्लास फ्रिगेट्स जे ज़रिए पाक बहरिया समुंड ते हुक्मरानीअ जो तसलसल जारी रखंदी। असांजे बहरी निगहबाननि खे हिक क़िस्म जे चैलेंज खे मुंहुं ॾियण ऐं दुश्मन जे हिकमत अमली खे नाकाम करण लाइ तयारु कयो वियो आहे। अहिड़ी तरह पाकिस्तानी हवाई फ़ौज बि नेक्स्ट जनरेशन फ़ौज बणिजी चुकी आहे, जंहिंमें जदीद टेक्नोलॉजी, हथियारबंद सामान ऐं आला तरबियत याफ़्ता फ़ौज शामिल आहे। जल्द ई चीन मां 5 जनरेशन जा J-35 जंगी जहाज़ पाक फ़िज़ाई फ़ौज जे फ्लीट जो हिसो बणिजंदा। चीन जे शियांग एयरक्राफ्ट कॉर्पोरेशन में तयारु कयल स्टेल्थ टेक्नोलॉजी जे हिन जहाज़ जी आलमी सतह ते वॾी धूम आहे। चीन जा J-10C वेढ़ाक जहाज़ अॻु में ई पाक फ़िज़ाई फ़ौज जो हिसो आहिनि। ही 6 जहाज़ जॾहिं आसमान में उॾंदा आहिनि त उन्हनि जी गजगोड़ सां दुश्मननि जे दिलनि जूं धड़कनूं ॼण बीही वेंदियूं आहिनि। दिफ़ाई सलाहियतुनि खे वधाइण सां गॾु पाकिस्तान बिन अल-अक़वामी गॾियल बहरी फ़िज़ाई ऐं बरी मश्क में हिसो वठी रहियो आहे, बल्कि उन जो इंतज़ाम बि करे रहियो आहे। ईंदड़ महीने पाकिस्तान बहरी मश्क अमन 2025 जी मेज़बानी कंदो, जेका कराचीअ जे सामूंडी किनारे ते उन क़िस्म जी नाई मश्क हूंदी। 2023 में थींदड़ मश्कुनि में चीन, इटली, जापान, मलाइशिया, श्रीलंका ऐं अमरीका जे बहरी जहाज़नि पंहिंजे फ़ौजी सलाहियतुनि जो शानदार मुज़ाहिरो कयो हुयो। गुज़िरियल साल फ़रवरी 2024 में सिंध ऐं बलूचिस्तान जे समुंड में सी स्पार्क नाले मश्क में बि दोस्त मुल्कनि जे फ़ोर्सिस शिरकत कई हुई। फ़ौज जे जदीद तरबियत सां गॾु पाकिस्तान मिज़ाइल प्रोग्राम खे बि जदीद घुर्जुनि सां हम आहंग करे रहियो आहे, जंहिंजो मक़सदु ख़िते में ताक़त जे तवाज़ुन खे बरक़रार रखणु आहे। रिवायती दुश्मन जी कुंड कुड़छ पाकिस्तान जे बैलिस्टिक मिज़ाइल जी रेंज में आहे। मतिलबु त दुश्मन जी का बि बेवकूफ़ी उन जी तबाहीअ जो सबबु बणिजंदी। पाकिस्तान जे मिज़ाइल प्रोग्राम ते गुज़िरियल ॾींहं में अमरीका जे ख़दशनि ऐं पाकिस्तानी कंपनियुनि ते लागू कयल पाबंदियूं ग़ैर क़ानूनी आहिनि। पाकिस्तान जे एटमी प्रोग्राम ते बि अमरीका खे साॻी ॻणिती आहे, पर आख़िर पाकिस्तान एटमी सलाहियत हासिल करे रहियो आहे। ग़ज़ा खां पोइ शाम में बि वॾी तबाही अची वई आहे। इसराइल शाम में खुली करे पंहिंजी रांदि खेॾणु लॻो। शाम जो राजधानी शहर दिमश्क धमाकनि जे आवाज़नि सां लुॾी वियो। हथियारनि जो ज़ख़ीरो तबाह थियण जो ख़दशो आहे। धमाका अॻूणे हुकूमत जे हथियारनि जे डिपो जी जॻह ते थिया। शामी ऑब्ज़र्वेटर फॉर ह्यूमन राइट्स मूजिबि शाम जे गादीअ वारे शहर जे
ॾखण में कस्वा जे इलाइक़े में थियल धमाका इसराइली हवाई हमले जी कड़ी आहिनि। इसराइल गुज़िरियल महीने फ़ौजी अॾनि ते सवें हवाई हमला करे चुको आहे। हिक तरफ़ इसराइल जो चवणु आहे त हू हथियारनि खे दुश्मन जे हथनि में वञण खां रोकण जी कोशिश करे रहियो आहे। ॿिए तरफ़ हुन हमलनि जी बि तरदीद कई आहे। वन डे जो शेर टेस्ट मैच में ढेर। ॾखण अफ्रीका वाइट वॉश जो बदिलो वाइट वॉश सां ई वठी छॾियो। ॾखण अफ्रीका केप टाउन टेस्ट में पाकिस्तान खे 10 विकेटुनि तां शिकस्त ॾेई 2 मैचुनि जी टेस्ट सीरीज़ में पंहिंजो नालो रोशन करे वरितो। पाकिस्तान ऐं ॾखण अफ्रीका जे विच में 2 टेस्ट मैचुनि जी ॿधल सीरीज़ जी ॿी मैच में ॾखण अफ्रीका जी पहिरीं इनिंग्स जी 615 रन्सुनि जे जवाब में पाकिस्तान पहिरीं इनिंग्स में 194 ते आउट थी फॉलो ऑन जो शिकार थी वियो। ॿी इनिंग्स में बि बैट्समैन तरफ़ां काफ़ी कारकर्दगी सुठी न ॾेखारण ते क़ौमी टीम ते इनिंग्स जे हारजण जा ककर छायल हुआ, पर शान मसूद, बाबर आज़म, मोहम्मद रिज़वान ऐं सलमान अली आगा जी मुज़ाहिमत जे करे शाहीननि ॿी इनिंग्स में 478 रन्सूं ठाहियूं। मेज़बान टीम खे फ़तेह लाइ 58 रन्सुनि जो हदफ़ ॾिनो हो, जेको हुन बिना कंहिं नुक़सान जे पूरो कयो। इसराइली फ़ौज जी वहशत में का बि घटिताई न आई आहे। का बि सेहूनी फ़ौजियुनि जे ॾाढ जो सिलसिलो अञा बि जारी आहे। तबाह थियल ग़ज़ा फ़लस्तीनियुनि जे क़ब्रिस्तान में तब्दील थी वियो। अमरीका जी मदद खां पोइ इसराइल फ़लस्तीनियुनि ते वधीक ज़ुल्म करणु लॻो। फ़लस्तीनी सिहत वारी वज़ारत मूजिबि इसराइली फ़ौज जे ग़ज़ा जे पटीअ में क़त्लेआम जारी रखियो आहे, जंहिंमें घटि में घटि 50 फ़लस्तीनी शहीद थी विया आहिनि, जॾहिं त 75 ॼणा ज़ख़्मी आहिनि। ज़ुल्म पंहिंजी उरूज ते आहे। इसराइल फ़लस्तीन में का बि इस्पताल न छॾी आहे जिथे ज़ख़्मियुनि जो इलाज थी सघे। सिहत वारी वज़ारत पंहिंजे ताज़ी रिपोर्ट में ॿुधायो आहे त इसराइली जारियत सबबि हिन वक़्त ताईं 85,445 फ़लस्तीनी शहीद ऐं 1,39,109 ज़ख़्मी थी चुका आहिनि। रिपोर्ट में वधीक चयो वियो आहे त केतिराई ज़ख़्मी शहीद अञा ताईं मलबे हेठां दॿियल आहिनि ऐं घणा बेघर आहिनि, जिते अञा ताईं शहरी दिफ़ा जो अमलो पहुची न सघियो आहे। कैनेडा जे वज़ीर आज़म डोनाल्ड ट्रंप जे धमकीअ खां पोइ इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। ट्रंप इंतिज़ामिया इक़्तिदार संभालण खां अॻु ई रंग ॾेखारणु शुरू करे छॾियो आहे। कैनेडा ते 25% महसूल लाॻू करण जी धमकी ॾिनी, जंहिंजे दॿाउ हेठि जस्टिन ट्रूडो जे ख़ज़ाने वारी वज़ीर क्रिस्टिया फ्रीलैंड इस्तीफ़ा ॾेई छॾी ऐं पंहिंजे वज़ीर आज़म खे लिखियो त हीउ हिकु वॾो चैलेंज आहे। असांजी पार्टीअ जा 24 मेंबर बि उन मसइले ते बग़ावत लाइ तयारु वेठा आहिनि। ट्रंप इंतिज़ामिया जी धमकियुनि ऐं पार्टीअ जे अंदरूनी वेढ़ जे विच में जस्टिन ट्रूडो बि हिक तरफ़ी जंग खे उनखे मुंहुं ॾियणो पइजी रहियो हुयो, जंहिं लाइ हू ज़हनी तौर ते तयारु न हुयो। कैनेडा में 20 अक्टूबर ते चूंडियूं थींदियूं, पर लिबरल पार्टी अॻे ई हथियार फिटा करे रही आहे ऐं कंज़र्वेटिव लाइ मैदान खुलियल आहे। 5 नवंबर ते ट्रंप जी फ़तेह जो सिधो असरु कैनेडा ते पियो, जंहिंजे नतीजे में जस्टिन ट्रूडो आलमी सतह ते कमज़ोर थी वियो। 25% टैक्स लाॻू करण जे अमरीकी बयान खां पोइ फ्लोरिडा में जस्टिन ट्रूडो डोनाल्ड ट्रंप सां मुलाक़ात कई, जेका बेसूद साबित थी। बल्कि डोनाल्ड ट्रंप इहो बि चयो त जेकॾहिं कैनेडा खे अमरीका जे 51 रियासत बणायो वञे त ट्रूडो खे उन जी रियासत जो गवर्नर बणायो वेंदो। कैनेडा में सियासी गैर यकीनी सूरतहाल इंतहाई तेज़ आहे। पार्लियामेंट खे मार्च ताईं नओं वज़ीर आज़म चूंडणो आहे। कंज़र्वेटिव बि पुरउमीद आहिनि, लिबरल बि पुरउमीद आहिनि, पर सुवाल इहो आहे त ट्रंप कैनेडा ख़िलाफ़ चिकताण छो पैदा करे रहियो आहे, उन मां खेसि छा मिलंदो। इन सां गॾु हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं पंहिंजी पुॼाणी ते पहुतियूं। ग़ुलाम मुजतबा जोखिम न्यूज़ टीम खे इजाज़त ॾींदा। अल्लाह निगहबान।